आऊं या किरशान परमार। अज पाण ॿारनि जो सबक छवियूं लिखण सिखंदासीं। अचो तो लिखण सिखूं। सबको छवियूं। सीन ज़बर स कीअं सिट ते लिखबो? सीन जूं पहिरीं टे अणियूं कंदासीं। ये सीन जो टे अणियूं मथे ज़बर सीन के हिते सीन ज़बर स बे ज़बर ब बे बदक मथे ज़बर बे ज़बर ब काफ पेश को काफ कलम मथे पेश हिते काफ पेश को सबक को छवियों छे ज़बर छह ये छह छठी मथे ज़बर हिते छे ज़बर छह वी हूं वावी ज़र वी इन सागर वाव ये जेर वावी ज़र वी हेवान पेशों हे वाव नून पेश हों छवि हों। गिलास में पानी आहे। गिलास टे आवाज गे गाफ से गे हाँ गाफ गरे के असा जॾहिं लाम लकोण या अलिफ सां गॾु लिखंदा आहियूं तॾहिं हिन लाम सां गाफ के मिलाईंदा आहियूं ऐं लाम गाफ से गे ही लाम ही अलिफ ही तो लाम अलिफ ला गाफ से गे लाम अलिफ ला सीन ज़बर स ही सीन सीटी मथे ज़बर ही तो सीन ज़बर सर गिलास में मीम दो ज़र में मीम दो ज़ेर या ब ज़ेरों ही ब ज़ेरों मीम ब ज़ेरों या मीम दो ज़ेर में पानी आहे पे अलिफ पा ही पे अलिफ पा ऋणीय सरणी हिरणोण ये जेर णी पानी पे अलिफ पा ऋणीय सरणी पानी आहे अलिफ मद आ ही अलिफ हे मद अलिफ मद आ हे खे ही करे ही लिखंदासीं ऐं उन खे ये ॾींदासीं हिते हे आहे मथे ते टोपी आहे मथे ॿ आवाज़ मीम ज़बर म थे ये थे ही मीमस ऐं मथे ज़बर हिते मीम ज़बर म थे ये थे हिते ऐं उन खे ये हिते थे ये थे मीम ज़बर म थे ये थे मथे ते ये थे हिते ये ते टोपी आहे टोपी टे वाव टो हिते वाव टो पी पे ये ज़र पी पे ये ज़ेर पी टोपी आहे अलिफ मदा ये अलिफ ही मद अलिफ मदा हे ये आहे पे ने रो ऐं पखी ॾिसो पे ने रो पे ज़र पे ही पे ज़र पे ने ज़र ने ही ने ज़र ने रे वाव रो ही रे ही इनके वाव रे वाव रो पेने रो ऐं हमज़ो दो ज़ेर ही हमज़ो यानी कि ब ज़ेरों या दो ज़ेर हमज़ो दो ज़ेर ऐं पखी पे ज़बर प खे ये ज़र खी ही पे ज़बर प खी खे ये ज़र खी ही खे ये ज़ेर खी पखी ॾिसो डाल ज़ेर डे ये डाल दे डे सीन पेश सो ये सीन मथे पेश इते सीन पेश सो ॾिसो तो पिंजरे में आहे तो याव तो ई तोए ई वाव तो याव तो ई तोए ई वाव तो याव तो पिंजरे में आए पिंजरे पे ज़र पे
नेज़र ने ही ने मुन्य अहन के ज़ेर नेज़र ने रे ये पिंजरे में आहे मीम दो ज़ेर में आहे अलिफ मद आ ही अलिफ मद आ हे ये हे आहे पखी वण ते आहे पखी पेदर पखी इधर की ये पे जबर पर इखे के ये जेर की पखी वणते आहे व वावदर व ही वावदर व णूण जबरना इणूण मथे जबर णूण जबरना वणते आहे ते ये ते आहे अलिफ मद आ ही अलिफ मद आ हे ये आहे सबको छवि हो गिलास में पानी आहे मथे ते टोपी आहे पिंजरो ऐं पखी ॾिसो तोतो पिंजरे में आहे पखी वण ते आहे। प्यारा शागिर्दो ही सबको छवियों लिखण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।